शहदाद कोट में असिस्टेंट कमिश्नर पारां पुलिस नफरी साण करे मुख्तियार ऑफिस भरिसां नाजायज़ अदावतुनि खे हटाइण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो, जंहिं ख़िलाफ़ शहरी ऐं इंतज़ामिया विच में चकरियूं थियूं। असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर शाहज़ेब हसनैन ऐं म्यूनिसिपल ट्रांसिशन ऑफिसर निसार अहमद मक्सी पारां मुख्तियार ऑफिस वेझो गुलाम हैदर शेख ऐं डॉक्टर रोशन सूमरे जे घरनि समेत गैर कानूनी अदावतुनि खे ढाहे पट कयो वियो। ऑपरेशन दौरान म्यूनिसिपल अमले ऐं इलाइक़े वासियुनि में चकरियूं पिण थियूं, जंहिंखां पोइ म्यूनिसिपल अमलो ऑपरेशन खे अध में छॾे पुलिस नफ़री वापसि वठी हलियो वियो। होॾां शेख बिरादरी, जसकम, नवाज़ लीग जे कारकुननि ऐं शहरीन म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां बिना नोटिस जे घरनि खे ढाइण ख़िलाफ़ कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। हुननि इल्ज़ाम हयो त कुझु ॾींहं अॻु शहीद बशीर ख़ान कुरैशी जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ ताज़ियाती मेड़ाको कोठायो वियो हो, जंहिं दौरान हुननि जसकम में शमूलियत जो ऐलान बि कयो हो, जंहिंखां पोइ पीपल्स पार्टी संदन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर शाहज़ेब हसनैन ॿुधायो त गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे सिलसिले में 2 महीना अॻु नोटिस जारी कया विया हुआ। हैदराबाद में उडेरो इलाज